नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त जीप ऐं चिंची रक्शे में टक्कर, हिकु औरत फोत ऐं 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। हादसे बाद फोती ऐं ज़ख़्मी औरतुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। खिपरो सांगड़ रोड ते भठो वाटर लॻ जीप ऐं चिंची जे विच में टक्कर थी पई, जंहिं में 45 सालनि जी चांदी ज़ाल साजन ओड जेका मौके ते फोत थी वई, जॾहिं त 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि मूजिबि उहे एहसास कफ़ालत सेंटर तां आयल इमदादी रक़म पैसा वठण जे लाइ विया हुआ, जितां वापसि ईंदे महिल चिंची खे जीप पोयां टक्कर हयो, जंहिं सबबि मौके ते हिकु औरत फोत ऐं 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं हुयूं। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त जीप ऐं चिंची रक्शे में टक्कर, हिकु औरत फोत ऐं 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। हादसे बाद फोती ऐं ज़ख़्मी औरतुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। खिपरो सांगड़ रोड ते भठो वाटर लॻ जीप ऐं चिंची जे विच में टक्कर थी पई, जंहिं में 45 सालनि जी चांदी ज़ाल साजन ओड जेका मौके ते फोत थी वई, जॾहिं त 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि मूजिबि उहे एहसास कफ़ालत सेंटर तां आयल इमदादी रक़म पैसा वठण जे लाइ विया हुआ, जितां वापसि ईंदे महिल चिंची खे जीप पोयां टक्कर हयो, जंहिं सबबि मौके ते हिकु औरत फोत ऐं 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं हुयूं।